वारहे में जदीद तालीम के सफ़र में रवा मेहरान पब्लिक स्कूल इंतजामिया लाला जावेद बिरोही ऐं ॿियनि उस्ताद स्टाफ वारा फर्स्ट टर्म जे इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें अवामी प्रेस क्लब पारां मंज़ूर कुरैशी ऐं CN न्यूज़ रिपोर्टर ईद मोहम्मद गादी शिरकत कई। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब 7 जी शमूलियत ते ख़ुसूसी आजियाणो ॾिनो वियो ऐं शागिर्दनि पारां गीत पेश पिणु कयो वियो, जंहिं बाद ॿारनि खे गोल्ड मेडल ऐं ॿिया इनाम ॾिना विया, जंहिंमें पहिरीं पोज़ीशन खणंदड़ शहबान तुन्यो, पिरी टोटाणी ज़किया, सेकेंड में आमिर चांडियो, जवाब सोडर, अली असगर ऐं ॿियनि खे गोल्ड मेडल ॾींदे रिज़ल्ट शीट हथ में ॾिनी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची